तो पूरी उम्मत मुसलमा जे लाए अल्लाह जी ज़ात बाबरकात वट इज़ाज़ इकराम वारा जहाड़ा उम्मत मुसलमा जे लाए मेहमानी वारा जहाड़ा ईद उल फितर ईद उज़हा है। किन महीनन जो आला हुजण किन रातन जो आला हुजण किन ॾींहन जो आला हुजण इन जो नुक्तो ऐं राज़ इहो वा जो अल्लाह ताला जल्ल जलालु चाहे तो मन को मुझो बानो कह ॾींहं के आला ऐं अफज़ल समझी मुझे दरबार में मोटी पवे त मां उन बाने जी जिंदगी तब्दील करे ऐं उन बाने के जन्नती बनाया। मन को मुझो बानो कह रात के आला ऐं अफज़ल समझी मुझे दरबार में मोटी पवे यानी इन शयन जी अजमत सिर्फ बाने के पंहिंजे दरबार में पंहिंजे तरफ रुजू कराइणा। हर बानो गुनाहगारा सेहाकार फरमायो कुल्लु बनी आदम खताउन कुल्लु बनी आदम खताउन व खैरुल खताईन अत्तव्वाबून। मुझा प्यारा गुलाम मुझा सहाबियो पूरी आदम अलैहिस्सलाम जी औलाद अमीर गरीब पढ़िया अनपढ़िया शहरी बहराड़ी वारा खत्ताउन ये गुनाहगार हैं ये सेहकार हैं। इन्हनि खां कमियूं ऐं कोताहियूं थींदियूं इन्हनि खां ग़लतियूं थींदियूं मुझी नाफरमानी थींदी पर खैरुल खत्ताईन मुझे प्यारे नबी फरमाओ गुनाहगारनि मां सेहाकारनि मां मुझे नाफरमानी करण वारनि मां मुझे प्यारे हबीब फरमाओ रब पाक जी नाफरमानी करण वारनि मां हिकड़ा गुनाहगार तमाम भला है। सहाबे को या रसूल अल्लाह आहिन ब नाफरमान आहिन ब गुनाहगार आहिन ब सेहाकार ऐं वरी भला भी आहिनि पाण फरमाया हाओ उहे गुनाहगार भला आहिनि उहे गुनाहगार अफजल आहिनि उहे गुनाहगार आला आहिनि। साहब को महबूब केड़ा पाण फरमाओ अत्तव्वाबून जिनका गलती भी थी वने थी गुनाह भी थी वने तो पर तो नादम थी पेशेमान थी मुझे दरबार में मोटी पवन था मां अल्लाह ताला जल्ल जलालहू उन्हनि बाननि जे गुनाहनि के माफ करे लेकिन में तब्दील थो करे। सुभान अल्लाह सुभान अदे अब्दुल गफूर मरहूम रहमतुल्लाह अलैहि जो गोठ वारो इन करे तो अल्लाह ताला जल्ल जलालहू पंहिंजे महबूब के फरमायो ओ इन अजमत वारे कुरान में मुझा महबूब मुरब्बुल आलमीन जो पैगाम मुझे बानन तोनी पहुंचा। कुरान पाक में इरशाद फरमा दो कुल या इबादियल्लज़ीना अशरफू कुल या इबादियल्लज़ीना अशरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। बुलंद आवाज से अब रोजो तो खोले ना सब जो या गंजी में आयो ना बुख दे जेके रोजे में आयो भल न गालायो बाकी जिन मगरिब ते रोजो खोलियो वा विसाल जो रोजो वा लागी तो रोजो वा तो वाकई आवाज न निकरंदो बाकी जे रोजो खुलियल जो सुभान अल्लाह वरी भी आगे अब्दुल्ला दी ड्यूटी है जगह ने सुभान अल्लाह जी उनके मौलविन के कुरान वा भज भजा करनी है ये मेहनत बकई तस यकीनी तौर पे सजो महीनो उन कोशिश बकई होंदी कदे मैसेज मोकण कदे जमातन के दावत देन कदे आलिमन सा राबतो करण वरी हाने बे आलिमन सा राबते में दुआ के अल्लाह ने मर्द मुजाहिद जी उम्र में बरकत पैदा करे आमीन आमीन तो चो आमीन ये बेहतरीन अल्लाह जी मेहरबानी सा खानदान ही आला
पुरानो ज़मानो हुंदो हज़रत साईं मौलाना अब्दुल गनी रहमतुल्लाह अलैहि हुंदा साईं वरन जा भा उनजी अजीब हिकड़ी फितरत हुंदी हुई उन कंहिंखे ईअं महसूस न करायो त मुंहिंजी यारी कंहिंसां घणी आहे मुंहिंजी मोहब्बत कंहिंसां घणी आहे जॾहिं मोटर साइकिल ते वेंदो हो न पोइ बि कंहिं जाइ तां गुज़र थींदो हीअं हथ मथे कंदो यानी सलाम कंदो ईंदो उन आलम दुनिया जे अंदर मोहब्बत जो पैगाम आम कयो ऐं हिन वरी मर्द मुजाहिद हिन अज़मत वारे क़ुरान जो प्रोग्राम आम कयो जिथे जलसो ॾिसो उन जाते आज अब्दुल्लाह मौजूद आहे स्टेज सेक्रेटरी आहे जमात वारनि सां रबत में आलिमनि सां रबत में इहा अल्लाह जी महिरबानी आहे तॾहिं चओ सुभान अल्लाह वरी ॿीहर बि अर्ज़ पे कयूं अल्लाह ताला जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात खे फरमायो महबूब कुल मुझा प्यारा नबी चो मुझो पैगाम पुजा कहिड़ो पैगाम फरमातो या इबाद ओ मुझा बनो अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम उहे मुझा बना जिन पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़्यादती कई आहे ज़ुल्म कयो आहे यानी गुनाहगार बना सिहकार बना ऐ मुझा सिहकार खताकार बनो मुझो रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे सॾे वियो बुलंद आवाज़ सां या इबाद इबाद अब्द जो जमो आहे अब्द माना हिकिड़ो बानो अबदान अबदैन माना बबाना ऐं इबाद माना घणा बाना अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बाना घणा हन माबूद हिकिड़ो वाह पर अबद अबद मुंहिंजा प्यारा दोस्त आबिद रब्बुल आलमीन तमाम घणा बनाया हन आवाज़ न सब कंहिंजा बाना ॻाल्हायो अमीर कंहिंजा बाना ॻाल्हायो ॻाल्हायो बुलंद आवाज़ अमीर कंहिंजा बाना गरीब कहजा बना मर्द कहजा बना औरतों कहजो बानो भला थोरो वधी दो जमा मौलवी कहजा बना मुफ्ती कहजा बना वली कहजा बना सहाबी कहजा बना पर वडे में वडो दर्जो वा नबीयन जो अल्लाह जे ज़ात बाबरकात जा नबी कहजा बना यकीनन ऐं नबीयन ऐलान करे पंहिंजो तारीफ़ इहो करायो आहे तव्हां ॿुधो हूंदो अल्लाह जे ज़ात बाबरकात जो नबी आहे हज़रत ईसा इब्न मरियम हज़रत बीबी मरियम जो बचड़ो जंहिंखे अल्लाह ताला जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात पंहिंजी कुदरत कामिला सां बग़ैर अबे जे पैदा कयो अमा मरियम वञे पई तड़ जे इरादे सां गुस्ल जे इरादे सां मशरिक़ वारे पासे अल्लाह ताला जल्ल जलालहू जिब्रील मोकिले हज़रत बीबी मरियम ॾे पैगाम मोकिलियो ओ मरियम मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो इरादो आहे त बग़ैर शोहर जे बग़ैर खामद जे बग़ैर मुर्स जे मां अल्लाह ताला जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात के पाकीज़ा बच्चो ॾींदुसि हादे बीबी मरियम के बच्चो थियो अल्लाह ताला जी बानड़ी पहरे जहारे खणी आई अल्लाह ताला कुरान पाक में बुधायो फअतत बिही कौमहा तहमिलु कालू या मरियम लक़द जित शैअन फरिया या उख्त हारून या उख्त हारून मा कान अबूक मरसौइन वमा कानत उम्मुक बग़िया बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह ताला कुरान पाक में फरमाओ महबूब बीबी मरियम के बच्चो अता कयम शोहर कौन हो खावंद कौन हो मुर्स कौन हो ये मुझी कुदरत हुई है जे बगैर अबे अम्मा जे पैदा कया मां कादिर हां जे अबो न हो जे पैदा कया मां अल्लाह कादिर हां हजरत ईसा के पैदा कया मैं बीबी मरियम मां पैदा कया मैं अबो कौन हो रब बाजी ज़ात बाबरकात जी बानी है पहरे जहाड़े ते बच्चो खणी बनी इसराइलन में आई जे बनी इसराइलन मरियम ते
नजर कई है। अब्बो भी पाकीज़ है, अम्मा भी पाकीज़ है। अब्बे जो नालो इमरान हो, अम्मा जो नालो हन्ना हो, तमाम घरानों भी आला। अल्लाह तआला जल्ल जलालहु जी ज़ात बाबर का फरमाए तो जरे बनी इसराइल नजर के मरियम ते बार खणी आया, शोहर कोने को, खामद कोने को, नालो बवडो हो त मरियम पाकीज़ औरत, खानदान भी आला है। इच्छा थी हो कुरान पाक में रब करीम फरमाए चवण लगा कालू या मरियम, बुलंद आवाज से क्या मतलब, यानी हजरत बीबी मरियम एडी तक मशहूर अल्लाह जी ज़ात बाबर का जी नेक बानी हुई जो सुञाण न प्या इन करे तो चवन प्या ओ मरियम लक़द जित शैअन फरिया। मरियम अकेली वई बार खणी आई ॾाढो बुरो कम करे आई। अल्लाह तआला जल्ल जलालहु जी ज़ात अज़ीम फरमायो अॻिते वधी चवण लॻा मा काना अबू के मर सो इन, ओ मरियम तुझे अब्बे के असां सुञाणंदा आहियूं, उनजो नालो इमरान हो। तुझी अम्मा बि मशहूर हुई, उनजो नालो हन्ना हुयो। मा काना अबू के मर सो इन वमा कानत उम्मुके बगिया। सुभान अल्लाह, बुलंद आवाज से मुझा मुजाहिद साथियों, अल्लाह तआला जल्ल जलालहु जी ज़ात बाबर का फरमाए तो बनी इसराइल ने देर कान कई हजरत मरियम जी अब्बे जो याद गिरो ॾियारियो। मरियम तो जो अब्बो अहिड़ो कोन हो, ओ मरियम तो जी अम्मा अहिड़ी कान हुई, मरियम तो जो खानदान अहिड़ो कोन हो। छा करे विधुई अल्लाह तआला हिन कुरान पाक में फरमायो फ़अशारत इलैहि, अम्मा मरियम चयो ओ बनी इसराइलो मूंते कावड़ न कयो, पंहिंजो अखियूं कुंडू न कयो, मो अल्लाह जी ज़ात बाबर का जी बाने जे मथा पंहिंजे गुस्से जो इज़हार न कयो। हिन करे अल्लाह जी ज़ात बाबर का तो कुरान पाक में इरशाद फरमायो हीअं चवण लगा, अल्लाह जी ज़ात बाबर का जी बानी हीअं चवण लगी ॻाल्हि ॿुधो ज़बान नथी चोरे पर फ़अशारत इलैहि, हज़रत ईसा नबी ॾे इशारो पई करे। सुभान अल्लाह, बुलंद आवाज़। अब हज़रत ईसा वॾो हो नंढो, गाला बुलंद आवाज़। अब वॾो हो नंढो, साल कोन थियो, 2 साल कोन थिया, 10 साल कोन थिया। मुंहिंजा प्रिया दोस्तो अञा पहिरियों ॼाणो वा बंधन में ॿधल ॿार अल्लाह जे ज़ात बाबरकात। मुंहिंजा प्रिया दोस्तो अञा ॻाल्हाइण वारे हथ खे कोन पहुतो। अम्मा मरियम में इशारो कयो जेका नेमत आंदी अथमि, जेको बच्चो आंदो अथमि, जंहिंजे करे तव्हां एतिराद कयो वा, तव्हां तनक़ीद कई आहे, इन बच्चे खां पुछो मूंखे छॾे ॾियो त मां पाक दामन आहियां या ग़लति ॿार खणी आयसि, इन सां ॻाल्हायो। फ़अशारत इलैहि, उन ॾे इशारो कई। रब पाजी ज़ात बाबर का फरमादो महबूब बनी इसराइली चवण लगा कालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया। मरियम हाणे ग़लति ॻाल्हियूं थी करी, मरियम हाणे मज़ाक़ूं थी करी, ओ मरियम हाणे हिन जाइ ते इस्तिज़ाए ठठोड़ थी करी। चवे थी हिन मासूम खां पुछो अॼु तुंहिंजे कंहिं बंधन वारे ॿार ॻाल्हायो कोन्हे को, हे ॿार उन हद ते कोन पहुतो जो पंहिंजी सफ़ाई पेश करे या तुंहिंजे बारे में कुझु ॻाल्हि करे। हीअ त इशारो ई कोन सम्झंदो वा, कीअं हिन ॿार खे ख़बर पवंदी। अल्लाह तआला जल्ल जलालहु जी ज़ात अज़ीम फरमायो कालू चवण लगा कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया। सुभान अल्लाह जो बुलंद आवाज़, बुलंद आवाज़ साईं जी ज़ियारत भी कयो, दीदार भी कयो। मर्द मुजाहिद साईं मौलाना इल्मुद्दीन साहब पहुंचो, अचो सुभान अल्लाह। शुक्र तो कयो आलिम ईंदा आहिनि देर सां, मूं सोचियो साईं तो कलाक खां पोइ ऐं दुआ पे कयूं, पर हाणे साईं जी आमद जल्दी थी आहे, हाणे मां बि जल्दी कंदुसि। चओ सुभान अल्लाह।
अल्लाह ताला जल्ल जलालहु ज़ात बाबरकात फरमाए थो अम्मा मरियम इशारो कयो हिन सां ॻाल्हायो हू बनी इसराइली चवण लगा ओ मरियम उन हद ते ॿार पौधो कोन्हे को तूं चरी आहीं असां त चरिया न आहियूं कैफ़ नुकल्लिम कीअं असां ॻाल्हायूं मन कान फिल महदी उन ॿार सां जेको गोद में या नंढपण वारे ज़माने में या थञ प्याग बचो वा अञा ॻाल्हाइण वारी हद ते कोन पहुतो वा आहे ॿार कीअं ॻाल्हायूं अरे बाबा जी ज़ात बाबरकात हिन क़ुरान पाक में ऐलान कयो बुलंद आवाज़ सां ओ ईसा जी मुंहिंजा परवरदिगार आलम तुंहिंजी अम्मा ते ताना लॻा तुंहिंजी अम्मा ते तनक़ीद थी तुंहिंजी अम्मा जेके निशानो बनायो ओ ईसा हाणे वेहण जो टाइम कोन्हे को हाणे चुप जो टाइम कोन्हे को कुदरत मुंहिंजी हूंदी ताक़त मुंहिंजी हूंदी मुंहिंजा प्यारा नबी ज़बान खोल हाणे ॿुधा बनी इसराइलन खे हिन क़ुरान पाक में लिखियल आहे काल इन्नी अब्दुल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानड़ो अहिड़े दौर जे अंदर अहिड़े वक़्त जे अंदर मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े टाइम जे अंदर जंहिं टाइम जे अंदर बच्चो ॻाल्हाईंदो कोन्हे को न सम्झंदो वा न ॻाल्हाईंदो वा उन टाइम जे अंदर ईसा नबी पियो ॻाल्हाए पर पहिरियों जुमिलो चई त इन्नी अब्दुल्लाह बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह छा थो चए इन्नी अब्दुल्लाह इन्नी अब्दुल्लाह इन्नी अब्दुल्लाह आता नियल किताब वजअलनी नबिया ओ बनी इसराइलो मुझे अम्मा ते तान तनक़ीद न कयो ओ बनी इसराइलो मुझी अम्मा के मुझो अब्बो मुझो नानो है मुझी नानी याद न ॾियारियो अब्बो अम्मा याद न ॾियारियो मुझी अम्मा के तनक़ीद जो निशानो न बनायो मूंॾे नज़र कयो इन गोद में सुम्हण वारो ॿार नंढप थञ प्याग ॿार मां ईसा नबी तव्हांखे ॿुधायां थो मां केर आहियां पाकीज़ा बचो या आम लोकली बचो प्यारे नंबर में चई त इन्नी अब्दुल्लाह मूंॾे नज़र कयो मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानो आहियां बुलंद आवाज़ सां मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानो आहियां मूंॾे नज़र कंदो मां तव्हांखे अब्द नज़र ईंदुसि ऐं जंहिं मूंखे जोड़ियो वा जंहिं मूंखे ख़लक़ियो वा जंहिं मूंखे हिन वक़्त जे अंदरि ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे उन ज़ात बाबरकात ॾे नज़र कंदो तव्हांखे महबूद नज़र ईंदो पहिरियां तव्हांजे आॾो इज़हार थो कयां त मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो बानो आहियां पर आता नियल किताब बानो त मौलवी भी आहे बानो त पीर भी आहे बानो त वज़ीर आज़म भी आहे बानो त मर्द भी आहे बानो त औरत भी आहे कहिड़ो बानो चए थो आता नियल किताब मां उहो बानो आहियां जो आम बानो न मुंहिंजे रब मूंसां वाइदो कयो आहे ओ ईसा थोरो वॾो थींदे मां अल्लाह ताला जल्ल जलालहु जी ज़ात बाबरकात आसमानी किताब तोखे इंजील अता कंदुसि पर वजअलनी नबिया ओ बनी इसराइलो ए अम्मा पाक दामन औरत वॾे मर्तबे वारी औरत वॾे शान वारी औरत हिन करे जो मां उन जो बच्चो मौलवी न आहियां आलम दुनिया जो पीर न आहियां पर वॾे में वॾो दर्जो नबुवत वारो वा मुंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात मूं ईसा खे पंहिंजो नबी बनायो आहे बुलंद आवाज़ सां मुंहिंजा प्यारा दोस्तो त ईसा नबी ते इक़रार कयो त मां अलाह जो बानो पर ईसा छा नूह नबी छा इब्राहिम छा तव्हां असांजो अक़ीदो ईमान आहे रब करीम जी ज़ात बाबरकात सारे नबीजन मां वॾे में वॾो दर्जो वॾे में वॾो मक़ाम वॾे में वॾो मर्तबो आमना जे लाल अब्दुल्लाह जे बचड़े महबूब मोहम्मद खे ॾिनो आहे जेकॾहिं ॿिए नबी ॾे नज़र कंदे नबी नज़र ईंदो पर जेकॾहिं मुंहिंजे हबीब जे ज़ात बाबरकात ॾे नज़र करे कंदे त मुंहिंजो महबूब मोहम्मद नबीयन जो बि नबी पियो नज़र ईंदो बुलंद आवाज़ सां
गलत तो चवा एडे मकाम वारो नबी एडे दर्जे वारो नबी जो हिन कुरान पाक को खोलो अञा दुनिया पैदा ही कान थी हुई न आदम नबी आयो न नूह नबी आयो न यहया नबी आयो न शुएब नबी आयो कोई नबी पैगंबर दुनिया ते कोन आयो जडे आलम अरवाह जे अंदर जमीनो आसमान पैदा कोन थिया रब पाक जी ज़ात बाबरकात रूहन के जमो कयो जे करे रूहन का जमो करे रब वायदा वरता त आदम नबी जी नबूवत जो न नूह नबी जी नबूवत जो न 1,24,000 नबियन जी नबूवत जो न पर जे मुझे रब्बुल आलमीन वायदो वरतो वा त हिक पंहिंजी रुबूबियत जो वायदो ॿिए नंबर में महबूब मोहम्मद जी नबूवत जो वायदो बुलंद आवाज़ सां गलत बयानी आहे अदा देवबंदी नबी अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के न हिन मञींदा पंहिंजे भाउ जेतिरो दर्जो ॾींदा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम खणी चवां थो बावजूद वेठो वया इहो इल्ज़ाम आहे इहो बहतान आहे असांजो अक़ीदो ईमान आहे नूरी गॾु कर नादी गॾु कर अर्शी गॾु कर फर्शी गॾु कर नबी वली आन मुंहिंजा प्यारा दोस्तो मलाइक आन सारी मखलूक रब पाक जी एक पासे बिहार आमना जो लाल अब्दुल्लाह जो बचरो महबूब बे पासे आन अल्लाह जी ज़ात जो कसम सजी मखलूक मुझे महबूब मोहम्मद जे मीम जो मुकाबलो ब करे गान सघंदे बुलंद आवाज़ सां गलत बयानी न कर मता क़यामत वारे मैदान जे अंदर मुझा दोस्तो असा जो हथो जे तो जो गिरेबान हो जे इल्जाम न लगा ये न चो असा द हबीब जी ज़ात बाबरकात जो मकाम अल्लाह जी ज़ात जो कसम नबीन खां ब आला समझवा असा जो द अकीदो ईमान यो वा त महबूब जी ज़ात बाबरकात सिर्फ नबी को ने को सिर्फ पैगंबर को ने को मुझा प्यारा दोस्तो पर नबीन जो ब नबिया नबीन जो भी इमाम रसूलन जो भी इमाम इन करे हिन कुरान पाक के खोल रब पाक जी ज़ात बाबरकात अञा जहान पैदा कोन तो रूहन के मुझे रब्बुल आलमीन एक जाय ते जमो फरमायो बुलंद आवाज़ सां रूह जमो थिया अञा आसमान पैदा न आहिनि थिया ज़मीनूं पैदा न आहिनि थियूं सिज चंड सितारा पैदा न आहिनि थिया रब पाक जी ज़ात बाबरकात सारा रूह जमो कया हे साईं इल्म दीन साहब जो रूह हे मौलवी खोखर जो रूह हे मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम अब्दुल्लाह साहब जो रूह पर न आम रूह बन रब पाक जी ज़ात बाबरकात नबियन जा रूह ब जमो कया सिद्दीक़न जा रूह ब जमो कया वलियन जा रूह ब जमो कया अव्वली जा रूह ब जमो कया आखिरी जा रूह ब जमो कया एक जाय ते रूह जमो करे अल्लाह ताला जल्ल जलालहु जी ज़ात बाबरकात पंहिंजी रुबूबियत जो वायदो वठंदे फरमायो अलस्तु बिरब्बिकुम ओ नबियन वलियन जा रूह ओ अमीरन गरीबन जा रूह ओ मर्दन औरतन जा रूह ओ अव्वलीन आखिरीन जा रूह ॾियो ख़बर अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हां जो पालनहार छा तव्हां जो रब मां आहियां कन कोन इकरार था कयो या इनकार था कयो अॼु तव्हां जो रब तव्हां जो अल्लाह तव्हां खां पुछे थो अलस्तु बिरब्बिकुम ॾियो ख़बर मां तव्हां जो रब आहियां कन कोन बुलंद आवाज़ बुलंद आवाज़ घबरायो न घणो टाइम न वठो कोशिश कयां तो तकड़ कयां चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह तव्हां बि क़िस्मत सां फाता आहियो चओ त सही तव्हां जो तो वन हमेशा हर जाए ते वञो तरावी नमाज़ खां बाद में मौलवी हिकिड़ो समझो था छाजे करे चवंदा यार मौलवी हिकिड़ो इन करे जो जमात थकजी पवंदी हिकिड़ो लोड रोज़े जो वरी ॿियो रोज़ इफ्तारी ॿियो लोड इफ्तारी जो मुंहिंजा प्यारा भाउ वरी लोड तरावी नमाज़ जो वरी मौलवी सगोरो वरी मथां शहरी ईंदी वरी रोज़ो रखबो इन करे हिकु मौलवी काफ़ी आहे पर वाह अब्दुल्ला तुंहिंजो कमाल एक मौलवी न फिलाड़ो मौलवी फिलाड़ो मौलवी फिलाड़ो मौलवी खबर नथी पल रमजान है गैर रमजान बुलंद आवाज़ सां जो
घना मौलवी ना खबर दो चो तो सही सुभान अल्लाह घना मौलवी ट्रे मौलवी एकड़ो नात खानो जुदा वरी जे किरात कई ओ냐 जुदा ये तो लिखे में ना है ये ग्रेवी में पहला पर लाउड थे ऐलान थे जहां ऐलान थे स्टेज सेक्रेटरी यो हिक वरी जे जला ऐलान थे कारी साहब वरी कारी साहब खुटो जन्नत खान ट्रे हारे वरी मौलवी बेट्रे मुजा प्यारा भा अंदाजो ये लगे तो सारी थी दी तवाजी सुभान अल्लाह होंदी सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह बुलंदा या तो थकल आयो तो मांगो तो अल्लाह करे मौलवी बस करे तो माने गाओ चो तो सही सुभान अल्लाह मानी बम मिलंदी डॉक्टर अब्दुल कुदूस साहब मानी बम मिलंदी एक जात एक हमरा जो से कुरान जो के पढ़न था पिनंदा था वतन मुजो चरिया इन कुरान पाक जी बरकत या है जो रमजान में नजर कर जह जाए ते पुजंदे उन जाए ते जे खत्म में कुरान बुद्धि बस था कंदा अल्लाह मिठाई तो कराए सुभान अल्लाह दुकान ते वञण जी जरूरत काने शहर में वञण जी जरूरत काने खत्म में कुरान जिथे भी हुजन उन जाए ते तवा हलिया वञो तवा ॾिसंदो लड्डू उते मौजूद बूंदी उते मौजूद मुजा प्रिया दोस्तों रसगुल्ला उते मौजूद बोतल उते मौजूद चाह उते मौजूद हे कुरान पाक जी बरकत रब जो तो बना हलिया इन कुरान पाक के सीने सा लगा इन सा मोहब्बत कर तो ये दुनिया भी मोचारी कंदुस तो आखिरत भी मोचारी कंदुस गाला बुलंद आवाज से याद आता वार बेगम इद अखद अरे पाकिजात बाबर का फरमाओ अल्लाह से तू बेरब्बिकुम और हो खबर चामा तवा जो रब आया कनो कोन ए नबी जा रूह ओ आदम नबी जो रूह ओ हजरत यहया नबी जो रूह ए हजरत इब्राहिम खलील जो रूह ए ईसा रूहुल्लाह जो रूह ओ नूह नजीजुल्लाह जो रूह सारा रूह मौजूद अल्लाह ताला जल्ल जलालहु जे जात बाबर का पान पे पूछे अल्लाह से तू बेरब्बिकुम ओ नबियन वलियन जारू हो मर्दन औरतुन जारू हो पढ़लन अनपढ़न जारू हो तवा दुनिया जे अंदर वेंदो पर अज इकरार कयो शामा तवा जो रब आया कनो कोन बुलंद आवाज तफसीर के अंदर लिखला हबीब जजात बाबरकात खां अव्वल सारा रूह खामोश हा आदम नबी खां ईसा रूहुल्लाह तोनी नबियन जा रूह चुप वलियन जा रूह चुप सिद्दीकन जा रूह चुप मर्दन औरतन जा रूह खामोश पहले नंबर जे अंदर जे रूहन जे अंदर मुजा परा दोस्तों क्यादत करण वारो रूह होयो त आमना जे लाल महबूब मोहम्मद करीम जे जात बाबरकात जो रूह तफसीर लिखो वा त पहला मुझे हबीब जी जात बाबरकात रूह अकदस जवाब नो मुजा परवरदिगार आलम असा रूहन का पूछे तो त तू रब आही या न असा इकरार था कयो तो तू असा जो रब आहे बुलंद आवाज हबीब जे रूह जो इबतदा कई लिखो पहनो कुरान पाक जे अंदर इबतदा मुजा परा दोस्तों मुझे हबीब जी जात बाबरकात रूह कई हजरत नूह नबी जो रूह हजरत आदम नबी जो रूह आम रूह नबी नवलियन जा रूह उहे बगड़ जी प्या सबे चवण लगा कालू बला ऐ परवरदिगार आलम असा इकरार था कयूं असा हिन जाते इतराफ था कयूं असा मरबूब आहियूं असा सबने जो रब तू अकेलो अल्लाह आहे बुलंद आवाज सा अब रब केरा गाला तो सही रब केरा हिन में लिख दो अलहमदु लिल्लाहि अलहमदु लिल्लाहि रब्बिल आलमीन बुलंद आवाज से अल्लाह पंजो तारू परे परे सिपारे में कहिया इब्तिदा में करायो अलहमदु सब तारीफों हर हमद हर हामिद का हर वक्त में लिल्लाहि रब पाक ये जात बाबरकात लाया मौलवी तारीफ करे दुनिया जो वजीर आदम तारीफ करे आप मुसलमान तारीफ करे अल्लाह ताला मतो अलहमदु केड़े भी टाइम में तारीफ करे सुबह जो मंझंद जो
जो रात जो रोशनाई में उदाही में सारे में उन्हारे में जह टेम जे अंदर तारीफ थी तारीफ करण वारो केर बि हुजे रब जदो तारीफ बेजी काने ता लिल्लाह या तारीफ मुहजिया रब्बिल आलमीन मा अल्लाह तआला जल जलालहु जे ज़ात बाबरकात जहानन जो पालनहार सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सा अब अल्लाह चाहे जो रब्बुल आलमीन अल्लाह रब्बुल आलमीन तो सबनी इकरार कयो मुझा परवरदिगार आलम तू असा जो रब्बुल आलमीन अल्लाह तआला जल जलालहु जे ज़ात बाबरकात उते जो उते पंहिंजी वहदानियत जो पंहिंजी रुबूबियत जो पंहिंजी इलाहियत जो उलूहियत जो वायदे वठण खां बाद अरे बाबा जे ज़ात बाबरकात रूहन के जुदा कयो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ और रूहन में इम्तियाज कयो और रूहन के अंदर फसल जुदाई कई एकड़ा नबियन जा रूह उनके मुझे रब्बुल आलमीन एकड़ी साइड में कयो ऐं जेके गैर नबियन जा रूह आम रूह उनके मुझे रब्बुल आलमीन बी साइड ते कयो ऐं विच ते आमना जे लाल महबूब मोहम्मद करीम जे रूह मुबारक खे आंदो बुलंद आवाज़ सा अदे अब्दुल गफूर साहब जो गोठ वारो अंदाजो लगायो ही खणी अंदाजो लगायो महबूब जे ज़ात बाबरकात जो रूह मुबारका विच ते हिन पासे नो गैर नबियन जा रूह वलियन जा सिद्दीकन जा आम मुसलमान जा हेडा नबियन जा रूह ओ आदम नबिया खां वठी ईसा रूहुल्लाह तोनी सारे नबियन जा रूह एकड़े पासे हिन पासे गैर नबियन जा रूह विच ते आमना जे लाल महबूब मोहम्मद करीम जी रूह जो रूह मुबारक बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह अदा अब्दुल्ला साहब शानदार होंदो हेडा गैर नबियन जा रूह हे नबियन जा रूह अञा दुनिया कायम काने का वो आसमान कौन हुई हे जमीन कौन हुई हे गोठ कौन हुआ इंसान कौन हुआ हे दुनिया के अंदर रब पाक रूह के जिस्म कौन ॾिनो हो हे आलम अरवाह जो जहान रब रुबूबियत जो वायदो वरतो हाणे वायदो ॾियो रब्बुल आलमीन वटि हिन क़ुरान पाक में ऐलान कई इज़ अख़ज़ल्लाहु बुलंद आवाज़ सा इज़ अख़ज़ल्लाहु अदा अब्दुल्ला हेलो अब्दुल्ला 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 चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां तो चओ अरे अब्दुल्ला प्यारो नालो वा साईं बैठला हुज्जत सां तो गलाया मुझा प्यारा दोस्तो सहाबी तो या रसूल अल्लाह असा पंजे बच्चन जा नाला छा रखूं मुझे प्यारे नबी फरमाओ अब्दुल्लाह रखो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अजो मुझे दोस्त गुजारे उनजो नालो किरण खान छा नालो हमरा आगे मुखे से तवा जो साथी तवा जो दीवानो साबा केड़ो जो चाचो केड़ो गुजारे चो तो सही सुभान अल्लाह ये नाला हो कंजो केड़ नालो कंजो अक नालो कंजो मिर्च नालो कंजो मसालो नालो खबर ही कान थी पवे अल्लाह मुसलमान जा नाला ने वाणन जा नाला मुझा प्यारा दोस्तो अल्लाह जी जात जो कसम इसम जो मुसम्मा ते असर होंदो वा जेते नालो रखबो वा उन ते असर होंदो वा लौलाक जे सरदार नबी सहाबा कराम जिने बुधा महबूब जो नालो असा हुज़न रखो वा मुझे प्यारे नबी फरमाओ नालो इहो न रखो सहल नालो रखो मुझा प्यारा भा हिन करे जो मुझे नबी फरमाओ नाले जो असर मुसम्मा दे दिंदो ते जगर भला नाला रखो पुछा कयो या रसूल अल्लाह बच्चन जो नालो कहिड़ो रखूं मुझे हबीब जी ज़ात बाबरकात पंहिंजे गुलामन में इरशाद फरमायो अहब्बुल अस्मा इल्लल्लाह अब्दुल्लाह 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 व अब्दुर्रहमान सुभान अल्लाह जो सिर्फ ही अब्दुल्ला ना ही अब्दुल्ला भी है ही अब्दुल्ला भी ये बिरही साहबा को किरो साहबा ए अब्दुल्ला मुझो भाई जो नालो वो खोखर साहबा मुझे प्यारे नबी फरमाओ अहब्बुल अस्मा तमाम प्यारे में प्यारो नालन मजा इल्लल्लाह अरे बाबा की ज़ात बाबरकात जह नाले सा प्यार थो करे जह नाले सा मोहब्बत थो करे जो नालो अल्लाह की ज़ात बाबरकात वट महबूब पसंदीदा नालो वा महबूब की ज़ात बाबरकात फरमाओ गुलाम बुधाया लुलाग जा सरदार नबी जरूर बुधायो मुझे नबी फरमायो अब्दुल्लाह वारो नालो मुझे अल्लाह के पसंद चौ बुलंद आवाज़ सुभान अल्लाह
पसंद हो न इन करे तो मुझे हबीब जे ज़ात बाबरकात खां पुछो महबूब तव्हां ॿुधायो तुंहिंजो नालो मोहम्मद मुंहिंजा महबूब तुंहिंजी अम्मा जो नालो आमना मुंहिंजा प्यारा नबी भला तव्हां ॿुधायो तव्हांजे अबे जो नालो छा आहे तव्हां दुनिया में पुछंदो लौलाक जे सरदार नबी समाबाद जे सरदार नबी चोॾहं तबक़ जे सरदार नबी आमना जे लाल नबी अब्दुल्लाह जे बचड़े नबी महबूब जी ज़ात बाबरकात जे अबे जो नालो पुछा कर अबे जो नालो अब्दुल्लाह मिलंदो बुलंद आवाज़ सां प्यारे में प्यारो नालो अब्दुल्लाह नंबर ॿियो व अब्दुर्रहमान मुझे प्यारे नबी फरमाओ अरे बाबा जी ज़ात बाबरकात खे जेको प्यारो नालो वा एक अब्दुल्लाह वारो नालो ॿियो अब्दुर्रहमान वारो नालो ये ॿई अल्लाह जी ज़ात बाबरकात के घणे में घणा प्यारा चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह याद अथव अर्ज़ पे कयम अल्लाह ताला जल्ल जलालहु जी ज़ात बाबरकात हिन कुरान पाक में ऐलान फरमायो इज़ अख़ज़ल्लाहु रूहन के जुदा करे रब पा जी ज़ात बाबरकात ओ नबियन जे रूहन सां ॻाल्हाइण चालू कयो बुलंद आवाज़ सां कंहिंजे रूहन सां नबियन जे रूहन सां हिन कुरान पाक में चे महबूब अञा तव्हां को न आया हुआ ओ मुंहिंजा महबूब नबी ओ आमना जा लाल नबी ओ अब्दुल्लाह जा बचड़ा नबी ए जहान पैदा ही कोन कयो हुम सिर्फ रूह मौजूद हा मां अल्लाह जी ज़ात बाबरकात रूहन के जमा करे पंहिंजी रुबूबियत ला इलाहा इल्लल्लाह जो वायदो वठी हाणे तुंहिंजी रिसालत जो वायदो बे वरतो तुंहिंजी नुबुवत जो वायदो बे वरतो आदम नबी ओ नूह नबी ओ यहया नबी मुझा मौला छा चईन हिन में फरमातो इज़ अख़ज़ल्लाहु जने वरतो अल्लाह जी ज़ात बाबरकात मीसा कन नबीन वायदो वरते नबियन खां मुझा मौला केड़ो वायदो वरतो हारे लफ्ज़ बुधो फरमातो लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमतिन बुलंद आवाज़ सां जिनके मिठाई खानी है सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां अल्लाह मिठाई आहे लगानी भला भक्त खानो भत बधो मानी बानी होंदी इंशाअल्लाह चो सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालहु जी ज़ात बाबरकात महबूब हे नबियन जा रूह सारे नबियन जे रूहन सां मां अल्लाह पियो ॻाल्हायां केरु कोन्हे को होॾा मुंहिंजो अल्लाह होॾा नबियन जा रूह ऐं गैर नबियन जा रूह गैर नबियन जे रूहन जे आॾो पियो रब वाइदो वठे नबियन जे रूहन खां पियो वाइदो वठे कहिड़ो वाइदो वा रब चयो इज़ अख़ज़ल्लाहु जॾहिं वरतो अल्लाह जी ज़ात बाबरकात मीसा कन नबी वायदो वरते नबियन खां वायदो वरते पैगंबरन खां वायदो वरते रसूलन खां आदम नबी खां ईसा रूहुल्लाह तोनी मुंहिंजा मौला केड़ो रब जदो हीअं चयो माने लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां प्रेम तमाम थोड़ो चतो रब पाजे ज़ात बाबरकात हीअं चयो माने लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमतिन ओ आदम नबी ओ नूह नबी ओ यहया नबी ए रूहन वारे मैदान में आयो दुनिया कायम कंदुस आसमान पैदा थींदा ज़मीनूं पैदा थींदियूं दुनिया जो निज़ाम पैदा थींदो ओ मुंहिंजा पैगंबर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात दुनिया में माण्हू मोकिलींदुसि पोइ तव्हांखे नबी बनाईंदुसि लमा आतईतुकुम पोइ जॾहिं मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे अता कयां मिन किताब बुलंद आवाज़ दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ गरीब प्यारे मोहब्बत से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि गरीब बुलंद आवाज़ से पढ़ो जिस तक खुले अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम जज़ाकुमुल्लाह तो बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह वही बुलंद आवाज़ से समदुल्लबा आतईतुकुम मिन किताबिन ओ मुझा नबियो तव्हांखे नबी बनाईंदुसि ऐं पंहिंजा किताब अता कंदुसि जॾहिं मां रब तव्हांखे किताब ॾियां व हिकमतिन ऐं तव्हांखे नुबुवत वारो इल्म ॾियां सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां
अल्लाह तो नबियन सा गालाए जो किताब दिया नबुवत वारो इल्म दिया यानी नबी बनाया मुझा मौला पो तो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से खत्म तो कया काल मिली चुकी है पर 10 मिनट में वरता है बस पंजे राज राज में बड़े इशारा में चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से फमादुल्लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा ओ मुझा नबियो जने मां तवा के किताब दिया के तौरात मिली के इंजील मिली के ज़बूर मिले के नंढा नंढा सहीफा मिलन रब जदो जने किताब दिया नबी बनाया मुझा मौला पू रब जदो तवा जे नबूवत वाले जमाने में या उम्मती तवा नबी किताब पे बुधायो ओ तवा के नबी करे तस्लीम प्यार करने मुझा नबियो सुम्मा जाअकुम रसूल सुभान अल्लाह तो जाओ बुलंद आवाज़ से अब्दुल गनी ऐसा अब्दुल गफूर अब्दुल हमीद जो गोठवानो अल्लाह जी ज़ात बाबरका जो कसम करे जमा तो ब्या दलजा ब्या दलाल पहजी जाए तेरो को इन हिकड़े दलील दे त नजर कयो अञा दुनिया पैदा कान थिया अञा नूह नबी दुनिया ते कोन आयो बा आमना जो लालो कोन आयो बा खाली रूह मौजूद है रब पाक जी ज़ात बाबरका नबियन जे रूह सा गलाए तो आदम जी मुझा परवरदिगार आलम ओ नूह जी मुझा परवरदिगार आलम ओ इस्माइल जी परवरदिगार आलम ओ यहया ईसा जी मुझा रब्बुल आलमीन तवा के नबी बनाइंदुस तवा के किताब देंदुस तवा दे जिब्राइल मोकलिंदुस तवा के वडो मकाम देंदुस मुझा मौला बिल्कुल सही है रब जदो जे तवा जे जमाने में तवा जे दौर जे अंदर जे तवा जे नुबूवत वारो जमानो समझाकुम ओ अचे तवा वट रसूल तमाम वडे दर्जे वारो रसूल बुलंद आवाज़ साईं आलिम सगुरो वेठो बा खतीब भी आला आलिम भी बेहतरीन पुछी ॾिसो रसूलन में तलवीन ताज़ीम जिया ओ नबियो ओ रसूल वड्डो होंदो तव्हां खां वड्डो तव्हां खां आला तव्हां खां अफजल तने रसूल न चई बल्कि तलवीन ॾेई फरमाए सुम्मा जाअकुम ओ आदम नबी ईसा रूहुल्लाह तोने पैगंबर तव्हां जे ज़माने में अचे रसूल वडे दर्जे वारो रसूल वडे मकाम वारो रसूल वडे मर्तबे वारो रसूल नबियन जो नबी आमना जो लाल अब्दुल्लाह जो बचड़ो महबूब मोहम्मद हुसैन जो नानो हज़रत फातिमा जो अबू मुझे महबूब मोहम्मद अचे मुझा मौला हुकुम कर रब जदो खबरदार लतुमिनुन बिही वला तनसुरुन्ना तौरात बंद कजो ज़बूर बंद कजो सहीफा बंद कजो पंजा किताब ठपे छॾिजो पंहिंजी नुबूवत वारो ऐलान बंद करे छॾिजो मुझा मौला छा कयो रब जदो खबरदार जी अबू बकर मोहम्मद जी गुलामी करे जी हज़रत उमर मुझे महबूब जी गुलामी करे जी उस्मान गुलामी करे जी हज़रत बिलाल गुलामी करे जी हज़रत खुबैब गुलामी करे जी सहाबा अहल बैत कराम मुझे मोहम्मद जी गुलामी कन नबियो तव्हां के बि इएं ई उन जो गुलाम बणजणो आहे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अब मकाम आहे या न इहो मुंहिंजो नबी भी अल्लाह जी ज़ात बाबरकात जो अबदा रब कुरान पाक में कई आयतूं ॿुधायो त मुंहिंजो हबीब जी ज़ात बाबरकात भी अबदा पर हिकिड़ा अब्द उहे जेके मुंहिंजा परा दोस्तो नेक हिकिड़ा अब्द उहे जेके मौलवी जेके हिकिड़ा अब्द उहे जेके मुत्तक़ी हिकिड़ा अब्द उहे जेके अल्लाह जी ज़ात बाबरकात जा नबी पर मूं जेका आयत पढ़ी उनमें अल्लाह ताला जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात उन्हनि अबदनि लाइ न आला अबद महबूब मोहम्मद के तो चवे मुझा प्यारा नबी मुझे बिन बानन के बुधा मुझा मौला केड़ा रब जो अल्लाज़ीन असरफू अला अनफुसिहिम ओ जिन पंजे नफ्सन जे मथा वडो जुल्म कयो वा इसराफ कयो वा मुझा महबूब चवीन तवा के शैतान बरगलाइंदो तवा के शैतान मुखा दूर कंदो पर ला तकनतू मिर रहमतिल्लाह मुझे रहमत मा ना उम्मीद न थिजो जुमो दिनो थमाव मोटी बो माफ कंदो साव मोरब पाज ज़ात बाबरकात ईद उल फित्र दिनी थमाव अचो मोटी अचो माफ कंदो माव ईद
दे उज़ा दिनी थमाव मोती जो माफ कंदो माव लैलतुल क़द्र दिनी माव मोती जो माफ कंदो माव रमजान दिनो माव मोती जो माफ कंदो माव अज़मत वारो कुरान दिनो माव मोती जो माफ कंदो माव रब जदो मुजा नबी जवी चए बुधाइन ओ गुनाहगारो शैतान बरगलाइंदो घना गुनाह कई वडा गुनाह कई माफी किए मिलंदी इन कुरान पाक में जदो मुजा मोहम्मद मुझे गुनाहगार बानन के चो मुझे सेहतदार बानन के चो जिन 11 महीना मुझे दर खां दूरी इख्तियार कई उन्हन के ऐलान करे चो तव्हां जो रब तव्हां के चवे तो ला तकनतु मिर रहमतिल्लाह मुझे रहमत मां ना उम्मीद न थियो मौला जिंदगी गुजरी वई गुनाहन में रब जे तो इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ ए आम सखी कोने को मां सखियन जो सरदार रब आहियां सखियन जो पैदा कंदड़ अल्लाह हुआ अची त ॾेखार रब जे तो तुझे अचण में देर होंदी मुझे राजी थियण में देर कान होंदी बुलंद आवाज़ बादो आ हर आंच हंसती बादो आ हर आंच हंसती बादो आ घर काफिरू बुत परस्ती बादो आ घर काफिरू बुत परस्ती बादो आ इधर गहे माँ नौ में दीनेत हर आंच कर दी बादो आ ओ बाना जको कुछ कयो थी अचण कम तुझो राजी थियण कम मुंहिंजो।